बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बोची खाने में खुशामदीद। अॼु ठाहींदासीं नमक पारा घर में मैदो खणंदासीं जेतिरा तव्हां नमक पारा ठाहिणु चाहियो। मूं हिन में 3 कोप तक़रीबन मैदो खयो आहे। उन में घी विधो आहे, लूणु विधो आहे, जीरो विधो आहे। जीरो तव्हांजो ऑप्शनल आहे, जेकर विझणु चाहियो त ठीकु आहे, न विझणु चाहियो त का ॻाल्हि कोन्हे का, ऐं तव्हां विझो त तव्हां सुठी ॻाल्हि आहे। उन खां पोइ ॻोहे अधु कलाक लाइ रखी छॾींदासीं। जीअं सुठे नमूने तयारु थी वञे त असां तईअ में तेलु खणंदासीं ऐं जेको आहे असांजो मैदो असां तयारु कयो आहे उनखे वेलींदासीं। तव्हां जंहिं बि शेप में ठाहिणु चाहियो, ज़रूरी न आहे त तव्हां नमक पारनि जे ई शेप में ठाहियो। मां हिकिड़ा तव्हांखे नमक पारे जे स्टाइल में जीअं कटबा आहिनि उहे कटे थी ॾेखारियां, ऐं हिकिड़ा वरी असां ॿिए स्टाइल में, जहिड़े बि स्टाइल में तव्हांजा ॿार खाइणु चाहिनि या कहिड़े बि स्टाइल में ठाहिणु चाहियो त तव्हां ठाहे सघो था। हिन जो मां हिकिड़ी हिसो खणी तव्हांखे तरे ॾेखारियां थी। हीअ ओॾीमहिल ठाहियो ओॾीमहिल ई खाओ। सिर्फ़ु हिनखे 10-15 मिंटनि जेको मैदो आहे उनखे रखिणो हूंदो आहे, बाक़ी उन खां पोइ ओॾीमहिल ताज़ा तव्हां ठाहे ऐं खाई सघो था। मुंहिंजी चांहि बि उते ई तयारु थिए पई थी। मां नमक पारा बि तयारु कया आहिनि। तव्हां जहिड़े बि शेप में ठाहिणु चाहियो त तव्हां ठाहे सघोसि था। मां हिकिड़े स्टाइल जा ठाहिया आहिनि, कुझु वरी ॿिए स्टाइल जा ठाहिया आहिनि। त जीअं तव्हांखे शेप्स में थोरो डिफरेंट हूंदा आहिनि त ॿार शौक़ सां खाईंदा आहिनि। हे क्रिस्पी थींदा आहिनि माशाल्लाह ऐं ॾाढा सुठा थींदा आहिनि। तव्हां ठाहियो, खाओ, इंजॉय कयो ऐं दुआउनि में यादि रखिजो। मूंखे सब्सक्राइब करणु न भुलिजो। अल्लाह हाफ़िज़।